उन छोकरे जो भले टके जो भी इज्जत न हुजेसि, घर में मानी भी पिछाड़ी मिलनसि, पर शादी जे ॾींहं में पोड़ी इहो पिया नाज़ाईंदसि, मुंहिंजो लगन जो लीडर बीठो आहे वलर में। उन लीडर खे कोई सुञाणे ई न पियो। बाक़ी शादी में वीचारियूं पोड़ियूं नची 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 पोड़ियुनि जो साह थो वञे। उहो मानी छोकिरा था खाइनि, उहो उन पाल्टिन वारनि खे मिलनि था। पोड़ी नचण खां पोइ शुरूआत में त ख़ुशी सां वेंदा, घरूं मेकअप वेकअप कयूं, अटो वटो थपियूं, वॾा सींगार करे उते शुदी सेरा ॿेरा ॻाए। जॾहिं मानी जो टाइम थींदो न, पोइ लठा ॿुॾी पियो हलंदो, औरत ईअं ई पियो बुख मरंदो, खाईंदा उहे ई ॿाहिरियां छोकिरा उहे ई खाईंदा। औरत पोइ जॾहिं मोटींदो न, अलाह पाण पटे नी किनी रन जी, पुटु त परणाई असांखे मानी ई न ॾिनई। हा धी तूं सही चवें थी, क़ुर ॿीहर हिन सां बिरादरी ख़तमु, न ॻाल्हाईंदसि एॾो कावड़। 5 ॾींहंनि खां पोइ वरी मिलंदई पाण में, अदी ॾे हवालो तो वारी नुंहुं कीअं आहे, सही आहे या ईअं आहे। उन कसम खणंदा त न ॻाल्हाईंदासीं, छो असांखे मानी न ॾिनई। पाण में लठा ॿुॾियूं कंदा, 5 ॾींहं वरी पोड़ी ठहंदा। बाक़ी न वीडियो अॻिते गुदड़ी ॾियो त सभिनि जी महिरबानी थींदी बाबा।